लाड़काने में लॉकडाउन के सबब हर तबको परेशान है। बेरोज़गारी बुख बदहाली के करे मानुन जो जीण मुश्किल बणिजी वियो है। लाड़काने में खास तौर पर पोरे तबको जैसे रोज़ी न मिलण करे वो मुस्तकिल तौर पर बेरोज़गार रहे तो सुबह थींदे ही वो रोज़ी की तलाश में निकरे तो पर मंझंदि ताईं उनके रोज़ी न मिलण करे वो मायूस थी घर वापस मोटे तो। हींअर असां लाड़काने के बंदर रोड ते मौजूद आहियूं जिते केतरा ही पोरियत सुबह सवेर खां वठी रोज़ी की तलाश में वेठल आहिनि पर अञा ताईं उन्हनि खे कंहिं रोज़गार की ॻोल्हा न थी सघी आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं त हुननि जी सूरत हाल कीअं आहे। बेरोज़गार आहियूं असां पंहिंजी हयाती खां बि तंग आहियूं त पाण खे मारियूं छा कयूं। नंढा बच्चा आहिनि असांजा सफ़ा रोइण थो अचे ऐं तव्हां सॼी संगत खां पुछा कयो नज़र माला पीढ़ी में विया हूंदा त बि मज़दूरी कोन्हे। बंदर रोड ते वेठा आहियूं त बि मज़दूरी कोन्हे। 2 महीना थी विया आहिनि रुपयो बि खीसे ॾींदा आहे। अटो हर शइ महांगाई जो दौरु लॻो पियो आहे त असां 10 रुपए किलो चंबाटा वठण जी आज़ुरत बि न आहियूं सर। 2 महीना थी विया इन में गरीब तबको परेशान आहे। उन्हीं जे करे जेको तव्हां वसवारनि अमलदारनि खे अपील था कयूं असां ग़रीबनि जी वाहिर का मदद कयो। लॉकडाउन आहे माना अहिड़े हिसाब सां का माना ग़रीबनि खे सहूलियत न आहे। वीचारा मज़दूर सुबुह जो माना अचूं था असां 6 बजे ताईं माना 10 यारहें 12 1 बजे ताईं साईं वेठा आहियूं हिते को चारो न आहे न मज़दूरी आहे सर। सूरत हाल तमामु घणी कशीदा थी वई आहे। असांखे कोरोना वायरस जे ख़तरे खां असांखे घरनि ताईं जो महदूद कयो वियो आहे त छा असां कोरोना खां बची वेंदासीं। उन खां अलावा हिते असां जेकॾहिं कोरोना खां बची बि वञूं था त बुख में त ज़रूरु मरी वेंदासीं। उन जे लाइ बि त का हिकमत अमली जोड़ी वञे न त हाणे वेझी आहे हर कंहिंजा नंढड़ा मासूम बच्चा इहे चवंदा पंहिंजे वालदेन खे त असांजे लाइ बि कुझु वठी अचो पर कुझु हूंदो त माण्हू पंहिंजी औलाद जे लाइ कुझु वठंदो न। जी मां हिते मौजूदु मज़दूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मज़दूर केतिरनि ई ॾींहंनि खां बेरोज़गार आहिनि। हुननि जो इहो चवणु आहे त हिन महिल रमज़ान हली रहियो आहे मथां ईद अची रही आहे। खेनि हिन वक़्तु न खाइण जे लाइ आहे न ईद जे लाइ बचड़नि खे कुझु वठी ॾियण जे लाइ आहे। हिननि जो मुतालबो आहे त हुकूमत फौरी तौर ते संदन वाहुर करे ऐं इमदाद करे जीअं हू पंहिंजे बचड़नि सां गॾु बुख ऐं बदहाली खां बची सघनि। हिन जो चवणु आहे त जेकॾहिं कोरोना खां हू बची विया त बुख वेगे ज़रूरु मरी वेंदा। तंहिं करे हुकूमत हंगामी क़दम खणे। कैमरामैन आबिद अब्बासी सां गॾु एहसान जूने जो टाइम न्यूज़ लाड़कानो।